तकरीबन पूरो रिसालो पढ़ियो आहे त भेटाई साहब एतिरी जेका दुआ घुरी आहे उन माण्हुनि लाइ घुरी आहे। भेटाई साहब फरमाए थो त अला ॿ ममरन ॿ माण्हू शल मरनि ई न, वॾी ॻाल्हि आहे, मज़ाक कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। अला ॿ ममरन, हिकु सूर्य जो ॾाता, हिकु सखी ऐं ॿियो जेको पंहिंजे वतन पंहिंजे नंगनि पंहिंजे दंगनि लाइ विढ़े थो, उहो माण्हू भेटाई थो शल मरनि ई न। अला ॿ ममरन, हिकु सूर्य जो ॾाता, ही भॼीअ कटक विढ़े वड़ियुनि जो आधार। सूर्य जी तलवार भॼी वेंदी आहे त बिना पंहिंजे जान जे सोचण लाइ पोइ वतन जे ख़ातिर विढ़ंदो रहंदो आहे। तोड़े मथनि पार त बाहूं ॾियनि खे, भले केतिरे बि तकलीफ़ में हुजनि पर ॿिए खे पोइ बांह ॾींदा। आउं सम्झां थो ॿिए खे बांह ॾियण को मज़ाक कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं अहिड़नि ई माण्हुनि मां, अहिड़े सखी मर्दनि मां हिकिड़ो माण्हू शेख अब्दुल्ला कोहिस्तानी। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे आउं सम्झां थो त कोहिस्तान जो छा पर सिंध जो ईदी जमात मुंहिंजे ख़्याल में इहो रुतबो हुन लाइ आउं सम्झां थो त घटि आहे। जेके असां ख़िदमत ॾिठियूं, जेके ॿुधियूं, अला करे त असांजा जेके बि हिते घोट आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो। असांजा मोज़िज़ महिमान जेके आहिनि उन्हनि खे भलीकार चवां थो। असांजी अदी समीना वेठी आहे, उनखे भलीकार। सभ खां पहिरियों आउं थोरो इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हीउ प्रोग्राम असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। जीअं ख़ालिद शर्मा साहिब चयो त इहो असां हिकिड़ो वॾो सबक़ु आहे, इहो उत्साह आहे। अगरि असीं सोचूं त दुनिया में काइनात में का बि अहिड़ी शइ कोन थींदी आहे जेका अव्हांखे सबक़ु नथी सेखारे सघे। आउं चवां थो त इहो सबक़ु आहे त असीं वक़्तु अलाह जेके माण्हू ग़रीब आहिनि मुस्तक़िल जी मदद कयूं। उन खां अलावा भेटाई साहिब जो हिकिड़ो शेर आहे त ॿुॾंदे ॿूढ़नि खे त हथ खे हथ हणनि। जॾहिं महिल माण्हू ॿुॾंदो त हथ हणंदो त का शइ आहे त उन घुन पार पऊं। ॿुॾंदे ॿूढ़नि खे त हथ खे हथ हणनि, पसो लॻ लतीफ़ जे कहिड़ी आहे कठि। भेटाई सचो त इंसान हिकु वेली जेको पेर कढण जे पोइ असां बि अहिड़ा माण्हू आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़े वण में एतिरी हया आहे जेका ॿिए जी मदद करे, या त उतारे पार कनि जा त साण वञनि सीर में, या एतिरे क़दुरु वण या ॿूटो तव्हांजे लाइ क़ुर्बानी ॾिए थो, या तव्हांखे पार कंदो या अव्हां सां गॾु हले वेंदो। असीं चऊं त अलाह असांखे संग ॾिए त असीं पंहिंजी जान बि ग़रीब माण्हुनि तां निछावर करे छॾियूं। 4 ॾींहं जी ज़िंदगी अथव, हिते छा कंदासीं सोन खे, छा कंदासीं चांदीअ खे, अॼु हीउ कोन्हे, अॼु हीउ कोन्हे। असीं ख़ालिक जो क्रिएटर, असांजो जेको ख़ालिक आहे उनजी असीं जॾहिं ख़िदमत कंदासीं, इंसान जी कंदासीं त असां सम्झो त टू सर्व ह्यूमैनिटी टू सर्व गॉड। इंसान जी ख़िदमत करणी जेको आहे ख़ुदा जी ख़िदमत आहे। इहे अॼु असां तब जेके काफ़ी अहिड़ा असां मदद कयो मौलवी साहिबनि लाइ, क़ाबिल इज़त कयो असांजे लाइ, पर कुझु अहिड़ा माण्हू हर शोबे में हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु चवंदा आहिनि बाबा सिर्फ़ु नमाज़, बाबा सिर्फ़ु रोज़ो, सिर्फ़ु हज, सिर्फ़ु ज़कात। पर रोज़ो, नमाज़, ज़कात इहो पिणु चङो कमु आहे, ग़लति कोन्हे। हिन खां सवाइ माण्हू जन्नत में कोन ईंदो। पर इहो हिकिड़ो फ़हम जंहिंसां फसिजे थी वेठियूं, इहो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी बि करे पियो। यकीनन भेटाई साहिब इहो ई फ़हम चयो आहे। आउं थोरो टाइम वधीक वठां पियो। ॿियो नंढी ॻाल्हि इहा ज़रूरु चवंदुसि, असांजा जेके न्यू जनरेशन आहे, ख़ासि करे असांजी जेका जनरेशन आहे, उनमें काफ़ी जेको आहे सो असां नोट कयो आहे त उहे शयूं रहियूं कोन्हनि असां में। छो जो असां ॾींहानी जेतिरी जदीद टेक्नोलॉजी जो असां यूज़ कयूं पिया, ओतिरो असीं पोइ ते वञूं पिया। इहा हिकिड़ो कड़ो सच अथव। असांजा वालिदैन केॾा सुलझा, केॾा होशियार, केॾा ज़हीन हुआ, असां उन्हनि जे अधु बराबरि बि कोन आहियूं। सिर्फ़ु इन वजह जे करे जो असां मोबाइल फोन पकिड़े असांखे यूके, यूएई जेके फॉरेन कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी असांखे मालूमात आहे, पर असांखे इहा ख़बर कोन्हे त हिन भित जे पहिरियां को ग़रीब माण्हू आहे, को ग़रीब माउ, हुनजा बच्चा वीचारा कैंसर जी बुख ते सुता। त मूंखे ॿुधायो इहा तरक़ी असां कई आहे। मोहन जो दड़ो जेका 5000 साल पहिरियां जेको सो ठहियो, हाणे उते अगरि बरसाति पए थी हिकदमि उतां पाणी जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम एॾो मज़बूत आहे। अॼु असां वटि जे बरसाति पए थी त गोॾे जहिड़े पाणी मां असीं हलूं था। त मतिलबु असां तरक़ी असल में तरक़ी इहा आहे जेका असां पंहिंजे वॾनि सां विहंदासीं, पंहिंजे वॾनि जी ख़िदमत कंदासीं, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदासीं। बाक़ी टेक्नोलॉजी जी यूज़ मिसयूज़ करण में इंतिहाई आउं सम्झां थो असां नौजवान जेको नस्ल आहे उन लाइ तमामु ग़लति आहे। ऐं वधीक मां ट्राई कोन वठंदुसि। हिकु भेरो ॿीहर आउं जस्ट ॾींदुसि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे ऐं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं जेके घोट लाइ रखंदो।